रामकोट भरिसां ओचितो बाहि लॻण सबबि 8 पौरतनि जा घर सड़ी रख थी विया आहिनि। ॻोठ अरन्यारो में ॾहूट पाड़ो में बाहि लॻण सबबि जमाल ॾहूट, कुंडो उर्स, रहीमा अज़ीज़, सोना हैदर ऐं ॿियनि जा घर सड़ी विया आहिनि। बाहि लॻण सबबि घरनि में पियल अनाज ऐं समूरो सामान सड़ी रख थी वियो आहे। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह कंदा हलूं। बाहि लॻण सबबि घरनि में पियल अनाज, हंध बिस्तरा ऐं सोना ज़ेवर ॿुधायो वञे पियो त सड़ी ख़ाक थी विया आहिनि। ख़बर के हवाले सां अवां खे आगाह करे रहिया आहियूं। तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी जो रिपोर्टर मुबारक बजीर असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी मुबारक, अपडेट कजो, वधीक छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल ही इस्लाम कोट भरिसां आहे ॻोठ अरन्यारो में, उनमें ॾोहट पाड़ो आहे, उनमें ओचितो बाहि लॻण सबबि 8 जेके पौरियत आहिनि उन्हनि जा जेके कखावा घर आहिनि उहे सड़ी विया आहिनि। बाहि सबबि जो घरनि में समूरो सामान जेको अनाज ज़ेवरात समेत जेको सामान हो घरू उहो अलाह ताला समेत सड़ी खाक थी वियो आहे। ऐं जेको इतलाह ते इस्लाम कोट मां जेको फायर ब्रिगेड अमले पे अची उते जेको ॻोठनि सां गॾिजी जेको बाहि ते कंट्रोल कयो आहे। हिन वक़्तु जेको बाहि मुतासिरीन आहिनि उहे जेके आहिनि खुले आसमान हेठि वठल आहिनि। मुतासिरीन जेके मूजिबि आहिनि उहे उन्हनि जो चवणु आहे त जेको बाहि एतिरी शिदत सां ओचितो लॻी आहे जंहिं सबबि असां सिर्फ़ु घरनि मां जेके ॿार बचा ई कढी सघियासीं, बाक़ी असांजो घरनि पियल जेको सामान हो उहो समूरो जेको सड़ी खाक में तब्दील थी वियो। अञा ताईं मक़ामी इंतिज़ामिया समेत ज़िले जो को बि ज़मीर जेको ऑफिसर आहे उन्हनि मुतासिरनि न आहे पियो थो, जंहिं सबबि मुतासिर जेके आहिनि उहे खुले आसमान हेठि वेठल आहिनि। जी मुतासिर खुले आसमान हेठि वेठल आहिनि। मुबारक, अपडेट करण लाइ अव्हां जी वॾी महिरबानी।